दोस्तों तव्हांखे ॿुधाईं था हलूं तकरार ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट। जी हाँ दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में दोस्तों हाणे जेको आहे बख़्त ऐं जेको भावल ऐं मूसा सां जेको नवाब खान गॾिजी करे हमिलो करण वारो आहे भावल जे मथां, ऐं मूसा इन शइ जो साथ नथो ॾिए। पोइ छा मूसा वाक़ई मजबूर थी साथ ॾींदो ऐं भावल खे नवाब खान कंदो पूरो? छा अचण वारे एपिसोड में असद सूबेदार यानी भावल जे मथां जेको आहे छापो पुलिस जो हणी करे उतां सिंधु खे छॾाइण में कामयाबु थी वेंदो, या नेक्स्ट एपिसोड में शेर अली जेको आहे सिजावल खान खे पूरो करे वरी वञी जेल में वेंदो, या सिजावल प्लेनिंग जेका ठाहियूं वेठो आहे सिजावल पूरो करे जेको आहे शेर अली खे नवाब खान खां पनाह वठी ऐं इन्हनि खे धक ॾेई छॾींदो? छा अचण वारे एपिसोड में दोस्तों सिजावल खान दरिया खान जो साथ ॾींदो सिंधु खे छॾाइण जे लाइ, या वरी जेको आहे सिजावल फ़िलहाल पंहिंजे मसइले में फाथो पियो आहे? छा ही आख़िरी क़िस्तूं हली रहियूं आहिनि ड्रामे जो टाइम पूरो थी चुको आहे? पुरमो बि छा जे लाइ न आयो, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायां, पोइ क़िस्त में मां तव्हांखे ॿुधायो त शेर अली खे नवाब खान थाणे में कूड़ी एनसी में इन जे लाइ बदिरायो आहे त हुन जे मथां जीअं को गवाही न ॾेई सघे ऐं सबूत न हुजे, ऐं उहो इन जे लाइ छॾाइणु चाहे थो त वञी सिजावल खे नुक़सानु पुॼाए वरी थाणे में अची वेहे ऐं कंहिंजे मथां ॻाल्हि न बीहंदी ऐं शक न वेंदो शेर अली जे मथां। शेर अली पंहिंजो कमु बि करे ईंदो। ऐं इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियो त असद एसएचओ इन जे लाइ नथो छॾे त हू सिजावल खान खे ॿुधाइणु चाहे थो, उनखे शक पइजी चुको आहे त ईअं न थिए, पर लेकिन उन सभु कुझु सिजावल खे ॿुधाए छॾियो। तव्हां ॾिठो सिजावल चयो तूं वञी उनखे छॾ, जीअं हू करे तूं उहे कर, पैसा बि वठि। हाणे ईअं ई थींदो दोस्तों, सिजावल प्लेनिंग पंहिंजी ठाहे छॾी आहे त जीअं मतिलबु शेर अली अचे त इनखे हिते पूरो करे छॾियां ऐं मुंहिंजे मथां इल्ज़ाम बि न ईंदो। हर को चवंदो शेर अली जेल में हुयो, पोइ हेॾे कीअं वियो, मतिलबु उन्हनि जी गेम उन्हनि जी गिच में विझणु चाहे थो सिजावल खान। ऐं अचण वारे एपिसोड में नवाब खान जेको भाउ मूसा खे चयो त मूसा साथ ॾे त भावल खे मां कयां पूरो, लेकिन मूसा चयो न शैतानी मां नथो करणु चाहियां, मां जहिड़े खे ख़तमु करणु चाहियां थो। छाजे करे त मूसा खे ख़बर आहे भावल आहे सादो माण्हू, उठ जो उठ आहे, नवाब खान वञी इन कंदो पूरो, सिंधु त मोटी ईंदी लेकिन नवाब खान पूरो करे छॾींदो ऐं वरी नालो मुंहिंजो बि थींदो, ऐं इन जे करे मूसा इहा ॻाल्हि न मञी। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वक़्त खे बि उन चुर्च ॾेई छॾी आहे त बाबा जेको आहे तूं पुलिस छापो हणे तूं ॻाल्हि न मञिजांइ, ऐं पुलिस हाणे छापो जॾहिं हणे त तूं भावल अगरि कमज़ोर थिए त उनखे कमज़ोर न थियणु ॾिजां, ऐं हाणे भावल खे कमज़ोर न थियणु ॾींदो ऐं भावल जे मथां जॾहिं असद एसएचओ ईंदो ऐं छापो हूंदो भावल मञींदो बि कोन, ऐं जेको आहे वक़्त आहे इहो बि कोन मञींदो, लेकिन पोइ बि मतां भावल कमज़ोर थिए त वक़्त उनखे हाणे कमज़ोर न थियणु ॾींदो, चवंदो असां वटि छोकिरी कोन्हे, इहो दरिया खान जो कूड़ आहे, असां अहिड़ा कम न कंदा आहियूं, नियाणियुनि खे असां क़ैद न आहियूं कंदा। अहिड़े हिसाब सां दोस्तों ऐं नवाब खान वारी शेर अली खान वारी वरी जेको प्लेनिंग आहे जॾहिं उहा नवाब खान जी नाकाम थींदी, नवाब खान खे हेॾो ॾुखु थींदो जॾहिं हुन 5-6 लाख पैसा बि पुलिस खे ॾिना पोइ बि हुनजो कमु न थियो, यानी हू हिकिड़ो गुस्से में अची वेंदो त इहो कीअं थियो। ऐं नवाब खान सां इहा हालत दोस्तों बिल्कुलु थियण वारी आहे ऐं थींदी बि सही। ऐं नवाब खान खे तव्हां ॾिसजो त दफ़ा हिकु पंहिंजे मथां गुसो ईंदो ऐं ॿियो असद जे मथां उनखे शक पइजी वेंदो, असद सूबेदार जेको आहे इहो गद्दार आहे, इन सिजावल खे ॿुधाए छॾियो आहे। पोइ असद सूबेदार खे वरी बदिली करण जो प्लेनिंगा बि कंदो ऐं जेको आहे कढण जी कोशिशि कंदो, ऐं वरी इक़बाल सूबेदार खे आणण जी कोशिशि कंदो नवाब खान। ऐं अचण वारे एपिसोड में मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तों, जेको नेक्स्ट एपिसोड अचण वारो आहे इहो हिकु ज़बरदस्त थियण वारो आहे। ऐं सिंधु जी शादी वक़्त सां ज़ोरी करण जी भावल कोशिशि बि कंदो, लेकिन उहा उन्हनि जी कोशिशि नाकाम थींदी ऐं नाकाम थियणी आहे। ऐं ॿिए तरफ़ दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे बख़्शल आहे उहो त सरेआम गद्दार थी बीह रहियो आहे। हाणे वक़्त वारा जॾहिं गॾु घुमंदो ऐं भावल खां पुछी वक़्त उनखे गॾाईंदो त पोइ दरिया खान मूसा वारा अञा गुसो कंदा, अमीर वारा चवंदा असां में गद्दार इहो ई माण्हू आहे जेको हाणे ज़ाहिर थियो आहे। बिल्कुलु दोस्तों ईअं ई थियणो आहे इन्हनि सां,
ऐं तव्हां ॾिसंदा वेंदो त अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांजे साम्हूं अखियुनि जे साम्हूं गुज़रंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तो त जेको हिन टाइम ही ड्रामो हली रहियो आहे तकरार टॉप ड्रामो हली रहियो आहे ऐं हक़ीक़त में इन में को जेको शक न आहे दोस्तो। मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त तव्हां जेका बि असांजा एपिसोड ॾिसंदा उन खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो जीअं तव्हां का अपडेट मिस न थिए। जेका बि अपडेट अचे तव्हां वटि दोस्तो पुॼंदी रहे। इन जे करे चवंदा आहियूं त वीडियो आख़िर ताईं ॾिसो ऐं नंढी वीडियो में वॾी अपडेट असां हर चकर ॾेई छॾींदा आहियूं। ऐं तकरार ड्रामे जे हवाले सां अगरि ॿी शइ तव्हांखे अपडेट खपे त कमेंट करे सघो था। कमेंट पढ़ी करे वरी नेक्स्ट एपिसोड में असां उहा ॻाल्हि बि तव्हांजे साम्हूं वाज़े करे छॾींदासीं ऐं हर अपडेट तव्हांखे बर वक़्तु मिलंदी रहंदी आहे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको तकरार ड्रामो आहे इन जो आख़िरी स्पेल हली रहियो आहे। अन क़रीब जॾहिं हीउ स्पेल ख़तमु थींदो ड्रामो पोइ पाण जो पाण ई एंड थी वेंदो। सिजावल ख़ान खे पूरो करे वरी वञी जेल में वेंदो। इहा सिजावल प्लेनिंग जेका ठाहियूं वेठो आहे सिजावल पूरो करे जेको आहे शेर अली खे नवाब खान खां प्लान वठी ऐं इन्हनि खे धकु ॾेई छॾींदो। छा अचण वारे एपिसोड में दोस्तो सिजावल ख़ान दरिया ख़ान जो साथ ॾींदो सिंधु खे छॾाइण जे लाइ या वरी जेको आहे सिजावल फ़िलहालु पंहिंजे मसइले में फाथो पियो आहे। छा ही आख़िरी क़िस्तूं हली रहियूं आहिनि ड्रामे जो टाइम पूरो थी चुको आहे। पुरमो बि छा जे लाइ न आयो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं दोस्तो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायां पोइ क़िस्त में मां तव्हांखे ॿुधायो त शेर अली खे नवाब खान थाणे में कूड़ी एनसी में इन जे लाइ ॿधायो आहे त हुन जे मथां जीअं को गवाही न ॾेई सघे ऐं सबूत न हुजे ऐं उहो इन जे लाइ छॾाइणु चाहे थो त वञी सिजावल खे नुक़सानु पुॼाए वरी थाणे में अची वेहे ऐं कंहिंजे मथां ॻाल्हि न बीहंदी ऐं शक न वेंदो शेर अली जे मथां। शेर अली पंहिंजो कमु बि करे ईंदो ऐं इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियो त असद एस.एच.ओ इन जे लाइ नथो छॾे त हू सिजावल ख़ान खे ॿुधाइणु चाहे थो उनखे शक पइजी चुको आहे त ईअं न थिए पर लेकिन उन सभु कुझु सिजावल खे ॿुधाए छॾियो। तव्हां ॾिठो सिजावल चयो तूं वञी उनखे छॾ जीअं हू करे तूं कर पैसा बि वठि। हाणे ईअं ई थींदो दोस्तो। सिजावल प्लेनिंग पंहिंजी ठाहे छॾी आहे त जीअं मतिलबु शेर अली अचे त इनखे हिते पूरो करे छॾियां ऐं मुंहिंजे मथां इल्ज़ाम बि न ईंदो। हर को चवंदो त शेर अली जेल में हुयो पोइ हेॾे कीअं वियो मतिलबु उन्हनि जी गेम उन्हनि जी गिच में विझणु चाहे थो सिजावल ख़ान। ऐं अचण वारे एपिसोड में नवाब खान जेको भाउ मूंसा खे चयो त मूंसां साथ ॾे त भाउल खे मां कयां पूरो लेकिन मूंसा चयो न शैतानी मां नथो करणु चाहियां मां जहिड़े खे ख़तमु करणु चाहियां थो। छाजे करे त मूंसा ख़बर आहे भाउल आहे सादो माण्हू उठ आहे नवाब खान वञी इन कंदो पूरो सिंधु त मोटी ईंदी लेकिन नवाब खान पूरो करे छॾींदो ऐं वरी नालो मुंहिंजो बि थींदो ऐं इन जे करे मूंसां इहा ॻाल्हि न मञी। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वक़्त खे बि हुन चुर्च ॾेई छॾी आहे त बाबा जेको आहे तूं पुलिस छापो हणे तूं ॻाल्हि न मञिजांइ ऐं पुलिस हाणे छापो जॾहिं हाणे त तूं भाउर अगरि कमज़ोर थिए त उनखे कमज़ोर न थियणु ॾिजांइ ऐं हाणे भाउल खे कमज़ोर न थियणु ॾींदो ऐं भाउल जे मथां जॾहिं एस.एच.ओ ईंदो ऐं छापो हूंदो भाउल मञींदो बि कोन ऐं जेको आहे वक़्तु आहे इहो बि कोन मञींदो लेकिन पोइ बि मतां भाउल कमज़ोर थिए त वक़्तु उनखे हाणे कमज़ोर न थियणु ॾींदो चवंदो असां वटि छोकिरी कोन्हे इहो दरिया ख़ान जो कूड़ आहे असां अहिड़ा कम न कंदा आहियूं नियाणियुनि खे असां क़ैद न आहियूं कंदा। अहिड़े हिसाब सां दोस्तो ऐं नवाब खान वारी शेर अली ख़ान वारी वरी जेको प्लेनिंग आहे जॾहिं उहा नवाब खान जी नाकाम थींदी नवाब खान खे हेॾो ॾुखु थींदो जॾहिं हुन 5-6 लाख पैसा बि पुलिस खे ॾिना पोइ बि हुनजो कमु न थियो यानी हू हिकिड़ो गुस्से में अची वेंदो त इहो कीअं थियो ऐं नवाब खान सां इहा हालत दोस्तो बिल्कुलु थियण वारी आहे ऐं थींदी बि सही। ऐं नवाब खान खे तव्हां ॾिसजो त दफ़ा हिकु पंहिंजे मथां गुसो ईंदो ऐं ॿियो असद जे मथां उनखे शक पइजी वेंदो। असद सूबेदार जेको आहे इहो गद्दार आहे इन सिजावल खे ॿुधाए छॾियो आहे। पोइ असद सूबेदार खे वरी बदिली कराइण जो प्लेनिंगा बि कंदो ऐं जेको आहे कढण जी कोशिशि कंदो ऐं वरी इक़बाल सूबेदार खे आणण जी कोशिशि कंदो नवाब खान। ऐं अचण वारे एपिसोड में मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तो जेको नेक्स्ट एपिसोड अचण वारो आहे इहो हिकु ज़बरदस्त थियण वारो आहे ऐं सिंधु जी शादी वक़्त सां ज़ोरी करण जी भाउल कोशिशि बि कंदो
लेकिन उहा उन्हनि जी कोशिश नाकाम थींदी ऐं नाकाम थियणी आहे। ऐं ॿिए तरफ़ दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे बख़्शला उहो सरेआम गद्दार थी बीह रहियो आहे। हाणे बख़्त वारा जॾहिं गॾु घुमंदो ऐं भावल खां पुछी बख़्त उन खे गॾाईंदो त पोइ दरिया ख़ान मूसा वारा अञा गुसो कंदा। अमीर वारा चवंदा असां में गद्दार इहो ई माण्हू आहे जेको हाणे ज़ाहिर थियो आहे। बिल्कुलु दोस्तो ईअं ई थियणो आहे इन्हनि सां। ऐं तव्हां ॾिसंदा वेंदो त अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांजे साम्हूं अखियुनि जे साम्हूं गुज़रंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तो त जेको हिन टाइम हीउ ड्रामो हली रहियो आहे तकरार टॉप ड्रामो हली रहियो आहे ऐं हक़ीक़त में इन में को जेको शक न आहे। दोस्तो मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त तव्हां जेका बि असांजा एपिसोड ॾिसंदा उन खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो जीअं तव्हां का अपडेट मिस न थिए। जेका बि अपडेट अचे तव्हां वटि दोस्तो पुॼंदी रहे। इन जे करे चवंदा आहियूं त वीडियो आख़िर ताईं ॾिसो ऐं नंढी वीडियो में वॾी अपडेट असां हर चकर ड्रामे जो टाइम पूरो थी चुको आहे। पुरमो बि छाजे लाइ न आयो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायां पोइ किस्त में मां तव्हांखे ॿुधायो त शेर अली खे नवाब खान थाणे में कूड़ी एनसी में इंज लाइ बदिरायो आहे त हुन जे मथां जीअं को गवाही न ॾेई सघे ऐं सबूत न हुजे ऐं उहो इंज लाइ छॾाइणु चाहे थो त वञी सिजावल खे नुक़सानु पुॼाए वरी थाणे में अची वेहे ऐं कंहिंजे मथां ॻाल्हि न बीहंदी ऐं शक न वेंदो शेर जे मथां। शेर अली पंहिंजो कमु बि करे ईंदो। ऐं इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियो त असद एसे चो इंज लाइ नथो छॾे त हू सिजावल ख़ान खे ॿुधाइणु चाहे थो उनखे शक पइजी चुको आहे त ईअं न थिए पर लेकिन उन सभु कुझु सिजावल खे ॿुधाए छॾियो। तव्हां ॾिठो सिजावल चयो तूं वञी उनखे छॾ जीअं उहो करे तूं उहे कर पैसा बि वठि। हाणे ईअं ई थींदो दोस्तो सिजावल प्लैनिंग पंहिंजी ठाहे छॾी आहे त जीअं मतिलबु शेर अली अचे त इनखे हिते पूरो करे छॾियां ऐं मुंहिंजे मथां इल्ज़ाम बि न ईंदो। हर को चवंदो त शेर अली जेल में हुयो पोइ हेॾे कीअं वियो मतिलबु उन्हनि जी गेम उन्हनि जी गिच में विझणु चाहे थो सिजावल ख़ान। ऐं अचण वारे एपिसोड में नवाब खान जेको भाउ मूंसा खे चयो त मूंसां साथ ॾे त भाउल खे मां कयां पूरो लेकिन मूंसा चयो न शैतानी मां नथो करणु चाहियां मां जहिड़े खे ख़तमु करणु चाहियां थो। छाजे करे त मूंसा ख़बर आहे भाउल आहे सादो माण्हू उठ जो उठ आहे। नवाब खान वञी इन कंदो पूरो सिंधू त मोटी ईंदी लेकिन नवाब खान पूरो करे छॾींदो ऐं वरी नालो मुंहिंजो बि थींदो। ऐं इन जे करे मूंसा इहा ॻाल्हि न मञी। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वक़्त खे बि उन चुर्च ॾेई छॾी आहे त बाबा जेको आहे तूं पुलिस छापो हणे तूं ॻाल्हि न मञिजांइ ऐं पुलिस हाणे छापो जॾहिं हाणे त तूं भाउर अगरि कमज़ोर थिए त उनखे कमज़ोर न थियणु ॾिजां। ऐं हाणे भाउल खे कमज़ोर न थियणु ॾींदो ऐं भाउल जे मथां जॾहिं SHO ईंदो ऐं छापो हूंदो भाउल मञींदो बि कोन ऐं जेको आहे वक़्तु आहे इहो बि कोन मञींदो। लेकिन पोइ बि मतां भाउल कमज़ोर थिए त वक़्तु उनखे हाणे कमज़ोर न थियणु ॾींदो। चवंदो असां वटि छोकिरी कोन्हे इहो दरिया ख़ान जो कूड़ आहे असां अहिड़ा कम न कंदा आहियूं नियाणियुनि खे असां क़ैद न आहियूं कंदा। अहिड़े हिसाब सां दोस्तो ऐं नवाब खान वारी शेर अली ख़ान वारी वरी जेको प्लैनिंग आहे जॾहिं उहा नवाब खान जी नाकाम थींदी नवाब खान खे हेॾो ॾुखु थींदो जॾहिं हुन 5-6 लाख पैसा बि पुलिस खे ॾिना पोइ बि हुनजो कमु न थियो यानी हू हिकिड़ो गुस्से में अची वेंदो त इहो कीअं थियो। ऐं नवाब खान सां इहा हालत दोस्तो बिल्कुलु थियण वारी आहे ऐं थींदी बि सही। ऐं नवाब खान खे तव्हां ॾिसजो त दफ़ा हिकु पंहिंजे मथां गुसो ईंदो ऐं ॿियो असद जे मथां उनखे शक पइजी वेंदो। असद सूबेदार जेको आहे इहो गद्दार आहे इन सिजावल खे ॿुधाए छॾियो आहे। पोइ असद सूबेदार खे वरी बदिली कराइण जो प्लैनिंग बि कंदो ऐं जेको आहे कढण जी कोशिशि कंदो ऐं वरी इक़बाल सूबेदार खे आणण जी कोशिशि कंदो नवाब खान। ऐं अचण वारे एपिसोड में मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तो जेको नेक्स्ट एपिसोड अचण वारो आहे इहो हिकु ज़बरदस्त थियण वारो आहे। ऐं सिंधू जी शादी वक़्त सां ज़ोरी करण जी भाउल कोशिशि बि कंदो लेकिन उहा उन्हनि जी कोशिशि नाकाम थींदी ऐं नाकाम थियणी आहे। ऐं ॿिए तरफ़ दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे बख़्शला उहो सरेआम गद्दार थी बीह रहियो आहे। हाणे वक़्त वारा जॾहिं गॾु घुमंदो ऐं भाउल खां पुछी वक़्त उनखे गॾाईंदो त पोइ दरिया ख़ान मूसा वारा अञा गुसो कंदा। अमीर वारा चवंदा असां में गद्दार इहो ई माण्हू आहे जेको हाणे ज़ाहिर थियो आहे। बिल्कुलु दोस्तो ईअं ई थियणो आहे इन्हनि सां।
ऐं तव्हां ॾिसंदा वेंदो त अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांजे साम्हूं अखियुनि जे साम्हूं गुज़रंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तो त जेको हिन टाइम हीउ ड्रामो हली रहियो आहे तकरार टॉप ड्रामो हली रहियो आहे ऐं हक़ीक़त में इन में को जेको शक न आहे दोस्तो। मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त तव्हां जेका बि असांजा एपिसोड ॾिसंदा उनखे आख़िर ताईं ॾिसंदा कयो जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। जेका बि अपडेट अचे तव्हां वटि दोस्तो पुॼंदी रहे। इन जे करे चवंदा आहियूं त वीडियो आख़िर ताईं ॾिसो ऐं नंढी वीडियो में वॾी अपडेट असां हर चकर ॾेई छॾींदा आहियूं। ऐं तकरार ड्रामे ऐं शक न वेंदो सीरियल जे मथां, सीरियल पंहिंजो कमु बि करे ईंदो। ऐं इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियो त असद एसे जो इन लाइ नथो छॾे त हू सिजावल ख़ान खे ॿुधाइणु चाहे थो, उनखे शक पइजी चुको आहे त ईअं न थिए। पर लेकिन उन सभु कुझु सिजावल खे ॿुधाए छॾियो। तव्हां ॾिठो सिजावल चयो तूं वञी उनखे छॾ, जीअं हू करे तूं उहे कर, पैसा बि वठि। हाणे ईअं ई थींदो दोस्तो। सिजावल प्लैनिंग पंहिंजी ठाहे छॾी आहे त जीअं मतिलबु सीरियल अचे त इनखे हिते पूरो करे छॾियां ऐं मुंहिंजे मथां इल्ज़ाम बि न ईंदो। हर को चवंदो सीरियल जेल में हुयो, पोइ हेॾे कीअं वियो। मतिलबु उन्हनि जी गेम उन्हनि जी गिच में विझणु चाहे थो सिजावल ख़ान। ऐं अचण वारे एपिसोड में नवाब ख़ान जेको भावर मूंसा खे चयो त मूंसां साथ ॾे त भावर खे मां कयां पूरो। लेकिन मूंसा चयो न, शैतानी मां नथो करणु चाहियां, मां जहिड़े खे ख़तमु करणु चाहियां थो। छाजे करे त मूंसा ख़बर आहे भावर आहे सादो माण्हू, उठ जो उठ आहे। नवाब ख़ान वञी इन कंदो पूरो, सिंधू त मोटी ईंदी लेकिन नवाब ख़ान पूरो करे छॾींदो ऐं वरी नालो मुंहिंजो बि थींदो। ऐं इन जे करे मूंसां इहा ॻाल्हि न मञी। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वक़्त खे बि उन चुर्च ॾेई छॾी आहे त बाबा जेको आहे तूं पुलिस छापो हणे, तूं ॻाल्हि न मञिजांइ। ऐं पुलिस हाणे छापो जॾहिं हणे त तूं भावर अगरि कमज़ोर थिए त उनखे कमज़ोर न थियणु ॾिजां। ऐं हाणे भावर खे कमज़ोर न थियणु ॾींदो ऐं भावर जे मथां जॾहिं SHO ईंदो ऐं छापो हूंदो, भावर मञींदो बि कोन। ऐं जेको आहे वक़्तु आहे इहो बि कोन मञींदो। लेकिन पोइ बि मतां भावर कमज़ोर थिए त वक़्तु उनखे हाणे कमज़ोर न थियणु ॾींदो। चवंदो असां वटि छोकिरी कोन्हे, इहो दरिया ख़ान जो कूड़ आहे, असां अहिड़ा कम न कंदा आहियूं, नियाणियुनि खे असां क़ैद न आहियूं कंदा। अहिड़े हिसाब सां दोस्तो ऐं नवाब ख़ान वारी सीरियल खां वरी जेको प्लैनिंग आहे, जॾहिं उहा नवाब ख़ान जी नाकाम थींदी, नवाब ख़ान खे एॾो ॾुख थींदो जॾहिं हुन 5-6 लाख पैसा बि पुलिस खे ॾिना पोइ बि हुनजो कमु न थियो। यानी हू हिकिड़ो गुस्से में अची वेंदो त इहो कीअं थियो। ऐं नवाब ख़ान सां इहा हालत दोस्तो बिल्कुलु थियण वारी आहे ऐं थींदी बि सही। ऐं नवाब ख़ान खे तव्हां ॾिसजो त दफ़ा हिकु पंहिंजे मथां गुस्सो ईंदो ऐं ॿियो असद जे मथां उनखे शक पइजी वेंदो। असद सूबेदार जेको आहे इहो गद्दार आहे, इन सिजावल खे ॿुधाए छॾियो आहे। पोइ असद सूबेदार खे वरी बदिली करण जो प्लैनिंग बि कंदो ऐं जेको आहे कढण जी कोशिशि कंदो ऐं वरी इक़बाल सूबेदार खे आणण जी कोशिशि कंदो नवाब ख़ान। ऐं अचण वारे एपिसोड में मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तो जेको नेक्स्ट एपिसोड अचण वारो आहे इहो हिकु ज़बरदस्त थियण वारो आहे। ऐं सिंधू जी शादी वक़्त सां ज़ोरी करण जी भावल कोशिशि बि कंदो, लेकिन उहा उन्हनि जी कोशिशि नाकाम थींदी ऐं नाकाम थियणी आहे। ऐं ॿिए तरफ़ दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे बख़्शल आहे उहो त सरेआम गद्दार थी बीह रहियो आहे। हाणे वक़्तु वारा जॾहिं गॾु घुमंदो ऐं भावल खां पुछी वक़्तु उनखे गॾाईंदो त पोइ दरिया ख़ान मूंसां वारा अञा गुस्सो कंदा। अमीर वारा चवंदा असां में गद्दार इहो ई माण्हू आहे जेको हाणे ज़ाहिर थियो आहे। बिल्कुलु दोस्तो ईअं ई थियणो आहे इन्हनि सां। ऐं तव्हां ॾिसंदा वेंदो त अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांजे साम्हूं अखियुनि जे साम्हूं गुज़रंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तो त जेको हिन टाइम हीउ ड्रामो हली रहियो आहे तकरार टॉप ड्रामो हली रहियो आहे ऐं हक़ीक़त में इन में को जेको शक न आहे दोस्तो। मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त तव्हां जेका बि असांजा एपिसोड ॾिसंदा उनखे आख़िर ताईं ॾिसंदा कयो जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। जेका बि अपडेट अचे तव्हां वटि दोस्तो पुॼंदी रहे। इन जे करे चवंदा आहियूं त वीडियो आख़िर ताईं ॾिसो ऐं नंढी वीडियो में वॾी अपडेट असां हर चकर ॾेई छॾींदा आहियूं। ऐं तकरार ड्रामे जे हवाले सां अगरि ॿी शइ तव्हांखे अपडेट खपे त कमेंट करे सघो था। कमेंट पढ़ी करे वरी नेक्स्ट एपिसोड में असां उहा ॻाल्हि बि तव्हांजे साम्हूं वाज़े करे छॾींदासीं। ऐं हर अपडेट तव्हांखे बर वक़्तु मिलंदी रहंदी आहे दोस्तो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त
जेको तकरार ड्रामो आहे इन जो आख़िरी स्पेल हली रहियो आहे। अन क़रीब जॾहिं स्पेल ख़तमु थींदो ड्रामो पोइ पाण जो पाण ई एंड थी वेंदो। दोस्तों वीडियो पुॻो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। वञी सिजावल खे नुक़सानु पुॼाए वरी थाणे में अची वेह ऐं कंहिंजे मथां ॻाल्हि न बीहंदी ऐं शक न वेंदो शेर जे मथां। शेर पंहिंजो कमु बि करे ईंदो। ऐं इहो मां तव्हांखे ॿुधाए छॾियो त असद एसे चो इंज लाइ नथो छॾे त हू सिजावल ख़ान खे ॿुधाइणु चाहे थो, उनखे शक पइजी चुको आहे त ईअं न थिए। पर लेकिन उन सभु कुझु सिजावल खे ॿुधाए छॾियो। तव्हां ॾिठो सिजावल चयो तूं वञी उनखे छॾ, जीअं उहो करे तूं उहे कर, पैसा बि वठि। हाणे ईअं ई थींदो दोस्तों। सिजावल प्लैनिंग पंहिंजी ठाहे छॾी आहे त जीअं मतिलबु शेरड़ी अचे त इनखे हिते पूरो करे छॾियां ऐं मुंहिंजे मथां इल्ज़ाम बि न ईंदो। हर को चवंदो शेरड़ी जेल में हुयो, पोइ हेॾे कीअं वियो। मतिलबु उन्हनि जी गेम उन्हनि जी गिच में विझणु चाहे थो सिजावल ख़ान। ऐं अचण वारे एपिसोड में नवाब ख़ान जेको भावर मूंसा खे चयो त मूंसां साथ ॾे त भावर खे मां कयां पूरो। लेकिन मूंसा चयो न, शैतानी मां नथो करणु चाहियां, मां जहिड़े खे ख़तमु करणु चाहियां थो। छाजे करे त मूंसा ख़बर आहे भावल आहे सादो माण्हू, उठ जो उठ आहे। नवाब ख़ान वञी इन कंदो पूरो, सिंधू त मोटी ईंदी लेकिन नवाब ख़ान पूरो करे छॾींदो ऐं वरी नालो मुंहिंजो बि थींदो। ऐं इन जे करे मूंसां इहा ॻाल्हि न मञी। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वक़्त खे बि उन चुर्च ॾेई छॾी आहे त बाबा जेको आहे तूं पुलिस छापो हणे, तूं ॻाल्हि न मञिजांइ। ऐं पुलिस हाणे छापो जॾहिं हणे त तूं भावर अगरि कमज़ोर थिए त उनखे कमज़ोर न थियणु ॾिजांइ। ऐं हाणे भावल खे कमज़ोर न थियणु ॾींदो ऐं भावल जे मथां जॾहिं SHO ईंदो ऐं छापो हूंदो भावल मञींदो बि कोन। ऐं जेको आहे वक़्तु आहे इहो बि कोन मञींदो। लेकिन पोइ बि मतां भावल कमज़ोर थिए त वक़्तु उनखे हाणे कमज़ोर न थियणु ॾींदो। चवंदो असां वटि छोकिरी कोन्हे, इहो दरिया ख़ान जो कूड़ आहे, असां अहिड़ा कम न कंदा आहियूं, नियाणियुनि खे असां क़ैद न आहियूं कंदा। अहिड़े हिसाब सां दोस्तों ऐं नवाब ख़ान वारी शेर ख़ान वारी वरी जेको प्लैनिंग आहे जॾहिं उहा नवाब ख़ान जी नाकाम थींदी, नवाब ख़ान खे हेॾो ॾुख थींदो जॾहिं हुन 5-6 लाख पैसा बि पुलिस खे ॾिना पोइ बि हुनजो कमु न थियो। यानी हू हिकिड़ो गुस्से में अची वेंदो त इहो कीअं थियो। ऐं नवाब ख़ान सां इहा हालत दोस्तों बिल्कुलु थियण वारी आहे ऐं थींदी बि सही। ऐं नवाब ख़ान खे तव्हां ॾिसजो त दफ़ा हिकु पंहिंजे मथां गुस्सो ईंदो ऐं ॿियो असद जे मथां उनखे शक पइजी वेंदो। असद सूबेदार जेको आहे इहो गद्दार आहे, इन सिजावल खे ॿुधाए छॾियो आहे। पोइ असद सूबेदार खे वरी बदिली करण जूं प्लैनिंगां बि कंदो ऐं जेको आहे कढण जी कोशिशि कंदो ऐं वरी इक़बाल सूबेदार खे आणण जी कोशिशि कंदो नवाब ख़ान। ऐं अचण वारे एपिसोड में मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तों जेको नेक्स्ट एपिसोड अचण वारो आहे इहो हिकु ज़बरदस्त थियण वारो आहे। ऐं सिंधू जी शादी वक़्त सां ज़ोरी करण जी भावल कोशिशि बि कंदो, लेकिन उहा उन्हनि जी कोशिशि नाकाम थींदी ऐं नाकाम थियणी आहे। ऐं ॿिए तरफ़ दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे बख़्शल आहे उहो त सरेआम गद्दार थी बीह रहियो आहे। हाणे वक़्त वारा जॾहिं गॾु घुमंदो ऐं भावल खां पुछी वक़्तु उनखे गॾाईंदो त पोइ दरिया ख़ान मूंसां वारा अञा गुस्सो कंदा। अमीर वारा चवंदा असां में गद्दार इहो ई माण्हू आहे जेको हाणे ज़ाहिर थियो आहे। बिल्कुलु दोस्तों ईअं ई थियणो आहे इन्हनि सां। ऐं तव्हां ॾिसंदा वेंदो त अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांजे साम्हूं अखियुनि जे साम्हूं गुज़रंदा। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां दोस्तों त जेको हिन टाइम हीउ ड्रामो हली रहियो आहे तकरार टॉप ड्रामो हली रहियो आहे ऐं हक़ीक़त में इन में को जेको शक न आहे। दोस्तों मां तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त तव्हां जेका बि असांजा एपिसोड ॾिसंदा उनखे आख़िर ताईं ॾिसंदा कयो जीअं तव्हां खां का अपडेट मिस न थिए। जेका बि अपडेट अचे तव्हां वटि दोस्तों पुॼंदी रहे। इन जे करे चवंदा आहियूं त वीडियो आख़िर ताईं ॾिसो ऐं नंढी वीडियो में वॾी अपडेट असां हर चकर ॾेई छॾींदा आहियूं। ऐं तकरार ड्रामे जे हवाले सां अगरि ॿी शइ तव्हांखे अपडेट खपे त कमेंट करे सघो था। कमेंट पढ़ी करे वरी नेक्स्ट एपिसोड में असां उहा ॻाल्हि बि तव्हांजे साम्हूं वाज़े करे छॾींदासीं। ऐं हर अपडेट तव्हांखे बर वक़्तु मिलंदी रहंदी आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको तकरार ड्रामो आहे इन जो आख़िरी स्पेल हली रहियो आहे। अन क़रीब जॾहिं स्पेल ख़तमु थींदो ड्रामो पोइ पाण जो पाण ई एंड थी वेंदो। दोस्तों वीडियो पुॻो पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।